खैरपुर में खबर आया से शेयर कंदासी। खैरपुर वेचो बाहि लगने सबब 5 घर सड़ी रखी विया गोठ ब्रोही में गुलाम कादिर, इमामुद्दीन, गुलाम हैदर जमाली ऐं ॿिनि जे घरनि खे बाहि लगी वई। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लगण सबब घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर वेचो बाहि लगण सबब 5 घर सड़ी रखी विया गोठ ब्रोही में गुलाम कादिर, इमामुद्दीन, गुलाम हैदर जमाली ऐं ॿिनि जे घरनि खे बाहि लगी वई। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लगण सबब घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर वेचो बाहि लगण सबब 5 घर सड़ी रखी विया गोठ ब्रोही में गुलाम कादिर, इमामुद्दीन, गुलाम हैदर जमाली ऐं ॿिनि जे घरनि खे बाहि लगी वई। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लगण सबब घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर वेचो बाहि लगण सबब 5 घर सड़ी रखी विया गोठ ब्रोही में गुलाम कादिर, इमामुद्दीन, गुलाम हैदर जमाली ऐं ॿिनि जे घरनि खे बाहि लगी वई। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लगण सबब घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। तफ़सीलात कंदासीं खैरपुर में अली अकबर गोपाल खां। जी अली अकबर, आगाह कजो। खैरपुर लग बिरोही गोठ में ओचितो घरनि खे बाहि लगी विया। तमामु घर जेके आहिनि उहे सड़ी रखजी विया आहिनि। घर मुतासिर जेके आहिनि गुलाम कादिर बिरोही, इमामुद्दीन बिरोही, गुलामुद्दीन ऐं गुलाम हैदर जमाली शामिल आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि 2 न्याणियुनि जो जेको दाज समेत अल्लाह ताला जेको आहे उहो सड़ी रखजी वियो आहे। घर भाती कणक जे लाबारे ते वयल हुआसीं त ओचितो बाहि लगी वई। बाहि सभु कुझु जेको आहे सड़ी रखजी वियो आहे। उन्हनि डिप्टी कमिश्नर ऐं जिन वसारनि खां माली सहायता जी अपील कई आहे। महिरबानी अली अकबर तफ़सील ॾियण जे लाइ।